आईनी तरमीम बाबत पार्लियामेंट जो इजलास सुभाणे तलब इजलास में आईनी तरमीम के मसवदे ते हथ में मुशावरत कई वेंदी। खुर्शीद शाह की सदारत हेठ पार्लियामेंट जो इजलास थींदो। मुल्क में 128 अरब रुपए की सेल्स टैक्स चोरी कई पई वने। कंपनियों जो कूड़ बर्दाश्त नथा करे सघूं। जेको भी चोरी में मुलविस हूंदो उन खिलाफ कार्रवाई थींदी। नाले वारे वजीर मोहम्मद औरंगजेब जी एफपीआर चेयरमैन से गडियल प्रेस कॉन्फ्रेंस चई टेक्सटाइल बिजनेस में 23 अरब, सीमेंट लाइ कोयले के बिजनेस में 18 अरब रुपया ऐं बेटियूं ठाहींदड़ कारोबार में 11 अरब ऐं ॿीहर चीची कारोबार में 15 अरब रुपए जो सेल्स टैक्स चोरी कयो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहनि जे दौरे ते तुर्कमानिस्तान रवानो। सदर आसिफ अली ज़रदारी अशकाबाद में आलमी फोरम में शिरकत कंदो। फोरम जे मौज़ू वक्त ऐं तहज़ीब जी गडियल लागापा अमन ऐं तरक्कीअ जो बुनियाद आहे। फोरम जी शुरुआत तुर्कमान शाइर मखदूम कली फरागी जे 300हीं सालगिरह जे मौक़े ते कयो वियो। नून लीग और पीपल्स पार्टी विच में आईनी तरमीमी मसवदे ते इतफाक थी वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की वफ़द समेत नून लीग के सदर नवाज शरीफ से मुलाकात में मुल्की सूरत हाल ऐं मुख़्तलिफ़ मसलन ते ॻाल्हि ॿोल। बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना जी शर्तुनि बाबत भी नवाज शरीफ के आगाह कयो। पीपल्स पार्टी वफ़द में यूसुफ रज़ा गिलानी, नवीद कमर, शफी रहमान ऐं ॿिया शामिल। 5 आईपीपी सां ॻाल्हियुनि वारो अमल मुकमल थी चुको आहे। आईपीपी सां नवनि मुआहिदनि सां अरबें रुपयनि जो फ़ाइदो थींदो। गडियल मुशावरत सां आईपीपीज़ मुआहिदनि ते नज़रसानी करे रहिया आहियूं। पाकिस्तान के सालियानो 70 अरब रुपयनि जो फ़ाइदो थींदो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर सरदार अवैस अहमद लगारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चयाई, बिजली सस्ती हुअण सां तलब वधंदी। बिजली की ख़रीद ऐं विक्रे जो नओं निज़ाम आणे रहिया आहियूं। बिजली की क़ीमत फी यूनिट 10 रुपया घटि हुअणु घुरिजे। कोशिश आहे त लाइन लॉसिस के घटि करियूं। केपी के बड़े वजीर अली अमीन गंडापुर की मेज़बानी में ग्रैंड जरगो वफ़ाक़ी घरू वजीर मोहसिन नकवी की जरगे में वफ़ाक़ी हुकूमत के नुमाइंदे तौर शिरकत। गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त जरगो मुनक़द कराइण ते हू सूबाई हुकूमत जो थो रायतो आहे। सियासी इख्तिलाफ़ आहिनि पर सूबे जो अमन ऐं अवाम की खुशहाली तरजीह आहे। ॻाल्हियूं ई समूरनि मसइलनि जो हल आहिनि जेके माण्हू आइन ऐं कानून के तस्लीम कनि था उन्हनि सां ॻाल्हाइणु घुरिजे। अली अमीन गंडापुर चयो आहे त सियासत खां मथां थी करे सूबे में अमन लाइ गॾु थिया आहिनि। अमन टकराव या तशद्दुद न पर ॻाल्हियुनि सां ई मुमकिन आहे। हुकूमत पारां बिजली ठाहींदड़ कंपनियुनि सां बिजली ख़रीद करण जा मुआहिदा ख़त्म करण जो ऐलान। पहिरें मरहले में 5 आईपीपी सां बिजली ख़रीद करण जा मनसूबा ख़त्म कयूं पिया। बिजली की क़ीमतुनि में अवाम के रिलीफ ॾिनो वियो आहे। हुकूमत के अवाम जे अहंजनि जो एहसास आहे। आहिस्ते आहिस्ते मुल्की मईशत बेहतर थी रही आहे। समुंड पार पाकिस्तानी मुल्क जो सरमायो आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास के खिताब। पाकिस्तान जल्द दुनिया की 24वीं मैशत बणिजी साम्हूं ईंदो। पाकिस्तान की मैशत चटाधार तरक्की के रस्ते ते हली रही है। ॿिन्ही मुल्कनि की स्ट्रेटेजिक भाईवारी नए दौर में दाख़िल थी वई है। मुआशी बहाली के एजेंडा जा हाकारी नतीजा निकरंदा। पाकिस्तान सऊदी क़यादत के इज्जत ऐं एहतराम की नज़र से ॾिसंदो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो पाक सऊदी बिजनेस फोरम की तकरीब के खिताब। सिंध में बदमनी की बाहि कत्ल अगवा समेत मुख़्तलिफ़ ॾोहनि जूं वारदातूं मामूल। पुलिस ॾोहारियुनि अॻियां बेबस। शहरी सरापा एहतजाज विढ़ियल। करमपुर भरिसां हथियारबंद मुसाफ़िर कोच न बीहारण ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। 1 ॼणो क़त्ल, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॾखण भरिसां नसीराबाद वासी नौजवान अगवा थी वियो। हथियारबंद कार खे रोके 3 ॼणनि खे यरगमाल बणाए वरितो। ॾोहारी जमील अहमद बुघियो खे अगवा करे खणी विया। ओकरी चौदगी वासी मुगवी पुलिस एहलकार अञा ताईं धारियलनि जे चंबे में। ॾोहारियुनि इस्माइल शर जी चौथी वीडियो वायरल करे छॾी। वीडियो में ॾिसी सघिजे थो त रसनि सां ॿधल पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल शर खे तशद्दुद कयो पियो वञे। शिकारपुर वासी मुगवी टैक्सी ड्राइवर जे वारसनि खां 20 लख रुपया भुंग तलब। धारियलनि महीने खां क़ैद बणायल अली हसन संजराणी जे तशद्दुद वारी वीडियो वारसनि खे मोकिले छॾी। गोसपुर मां अगवा थियल 4 ॼणा
धाड़नि वटि यर्गमाल संदन बाज़ियाबे लाइ वारसनि जो एहतजाज कंदो कोर्ट में बदअमनी ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल ऐं रैली पीर ॻोठ में शहरनि जो धरणो टायरनि खे बाहियूं सूबे में बदअमनी ते ज़ाब्तो आणणु पुलिस लाइ चैलेंज बणिजी वियो।